हरिओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधिजो। हिकु जोशी वटि ज्योतिष इल्मु सिखण लाइ हिकु माण्हू वियो। 12 साल हुन वटि रही विद्या पिरायाई। गुरुअ दिलि खोले हिन खे इल्मु ॾिनो ऐं इहो बि चङो क़ाबिल थियो। सिखणु हिकु ॻाल्हि आहे पर अमली ज़िंदगी ॿी ॻाल्हि आहे। हुन इल्म ते अमल करण लाइ गुरु चयसि त हिते रहो त अञा मशहूरु थींदे, अञा पको थींदे। हू हुते रही ज्योतिष जो ख़ूब कमु करणु लॻो। चङी कमाई थियणु लॻियसि। तॾहिं ख़्यालु आयसि त महिनत मां थो करियां। गुरु त हाणे पलंग ते सुम्हियो पियो आहे, पर कमाई सभु हू थो खणे ऐं सुतो पियो सॼो ॾींहुं। कमु त कुझु थो करे। हाणे आऊं ईअं छो कयां? मां मोकिलाए हलियो थो वञां। हुन ईअं कोन सम्झो त गुरू जो हुनजे मथां केॾो न उपकार आहे। गुरु जिन ते अंतर्यामी हुआ, वरी ज्योतिष विद्या में बि क़ाबिल, सो हिन जे अंदर जी भावना ॼाणी विया। हिकु ॾींहुं शिष्य चयो त गुरु जी, मूंखे घणा ॾींहं घरां निकिते थी विया आहिनि, हाणे मोकल ॾियो त घरु वञां। गुरु जी परारब्ध त पाण सां हुई ऐं विद्या हुअसि, उहो हलियो वियो। मगर केतिरी बि पियो कोशिशि करे त डेली हिकु रुपए खां मथे न पियो मिलेसि। मतिलबु त हिन कईअ जो क़दुरु न कयो त हिन जी विद्या बि निष्फल रही। जेकॾहिं गुरु ख़ुशि थी कुझु वक़्त खां पोइ पाण ई खेसि मोकल ॾेई हुआ त हूंद आसीस बि मिले हुआ ऐं संदसि इल्मु खेसि हुनखे अञा वधे हिन जो इल्मु। इन ई तरह सेठियुनि वटि बि केतिराऊं जवान कमु सिखणु अचनि था, पर कमु सिखी हिननि खां जुदा थी धंधो कनि था। छा अहिड़ा माण्हू सावा थींदा? उहे सावा थींदा जे सेठियुनि जे परोपकार जो क़दुरु कंदे, उन्हनि जी ख़ुशी हासिलु करे संदसि मर्ज़ी सां जुदा थियनि। ना त रोटी जो गुज़ारो त थींदनि, पर वधीक ना हुन मानव जनम जो पूरो क़दुरु करिणो आहे त हर वक़्तु परमात्मा जो थोरो मञिजे। हिकु मंगतो बाज़ार में हिकु सत्संगी जे दुकान तां भीख पिनण वियो ऐं चवणु लॻियुसि त ग़रीब आहियां, पैसो ॾियो। दुकानदार वीचारवान हुओ। पुछाईंसि त भाई कीअं ग़रीब आहीं? माया धन त परारब्ध अनुसार मिले थी, पर तूं ग़रीब त न आहीं। मां तोखे 1000 रुपयो ॾियां थो, हिकु पंहिंजी अखि कढी ॾे। चवणु लॻो त साईं, हीउ वरी कीअं थींदो? दुकानदार 2-3 अख 10,000 हिकु अख जा ॾियणा कया, पर हू न मञियो। खे सम्झायईं त ही चमड़े जी टुकर लाइ तोखे 10,000 मिलनि था त बि तूं नथो वठें, ऐं अहिड़ा क़ीमती अंग भॻवान तोखे ॾिना आहिनि त उन्हनि लाइ शुक्रगुज़ारी करण बदिरां तूं पाण खे ग़रीब पियो कोठीं। इहो परमात्मा जे कयल उपकार जो तूं अपमान करे रहियो आहीं। त भॻवान हर कंहिंखे एतिरो क़ाबिल ठाहियो आहे त हू कमाए खाई सघे थो। त पिनणु अजायो आहे। तो जय सिया राम। अगरि ही कथा तव्हांखे वणी आहे त हिन कथा खे पंहिंजनि सां गॾु शेयर कयो।